अचन था बस बाबे ने वठी हलूं था दूध अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अच्छा जल्दी घुरा कम ते वियासीं। साईं तव्हांजे यार जी चोरी थी वई आहे। हाँ ये खबर पई आ। रहे तवे तो बाबा मांजी चोरी थी वई आहे मांजो इन्हनि ते शक आहे। दे मुंह से यार ॿुधो न साईं तव्हां तकड़ न कयो कावड़ न कयो तव्हां अगर चोरी न कई आहे त बस न हिंदो पंहिंजो वहम मरी वेंदो हलूं था हिकिड़े बाबे ॾे ख़बर पहुची वेंदी ठीकु आहे तव्हां चोर न नथो करे गड्डू खाई करे असां ईअं तो करे। बाबा ॿुधाईंदो न हलो ता हलो हा त हलो हलो अचो 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 सदको बाबे तो सदको साईं बाबा साईं छागलो साईं है मानो दोस्त आहे सदाम लाशारी इनकी चोरी थी वई आहे साईं चोरी थी वई हा चोरी थी वई आहे हिन टिनिनि ते शक अथसि यार अथसि हे टई साईं हाणे इहे चवंदा न त चोरी न कई आहे मां हिनखे तोॾे वठी आयो आहियां तव्हां ॿुधायो हिननि मां चोर कोई आहे या न अरे असां चोर न आहियूं। हा साईं अरे खबर पड़ी बाबा गोल मटोल अरे चोर तो के पंजरो करे दीतो पर इनकी टूवन अडर पत्थर पियो उन हथ लाए मोटी हल खणी अचड़ो हाथ लाणो अठड़ो हाथ माना घसाए बाबे गोल मटोल वडी वडी चोरियूं मोटरायूं तभी अरे तू पत्थर हथ लाए मोटी हल हल हाणे चोरी जी खबर पवंदी बाबे गोल मटोल वटि आया हल बा तू वञ पत्थर हथ लाया मां बि वञा दोस्त सुठो हा बाबा शक आहे न सभिनि ते घबराए न बच्चो तुझी चोरी हाणे खबर पवंदी कंहिं कई आहे टेंशन न वठ टई हथ लाया साईं टई हथ लाया पत्थर हा साईं पहले तू अठड़े कर तू ये कर अठ ए तू चोर सही मां चोर ना सही सही मां ए चोर थी हाँ करामत वारो पत्थर हे आ चोरी त मां कई आ जेकॾहिं हिन मथां हथ लाहींदुमि त बाबो पकड़े वठंदो इन जे करे हथ ई नथो लायां चोरी त मां ई कई आ न उनखे कहिड़ी ख़बर अथई हा अंदर जेको पत्थर रखियल आहे न उनखे मां ईअं सेंट हिन ॿिन्हिनि जे हथनि में खुशबू आहे हिन पत्थर खे हथ ई न लाथो चोर बता दे चोरी चोर आए चोर बाके पहिरो शक कयो मनी बाबे के हल न चोरी मटा दे हलो देखो बाबा गोल मटोल हलो बाबा गोल मटोल मटर में बाबे के दे भी सही ना केड़ी चोरी मुटाई था पर चलो हक में नाच ना वाह बाबा वाह वाह बाबा वाह हां सही आओ सही पर बिया दियो था बुढ़ी भी न था मरो एडी चोरी मटाई 50